किप्रो में इलेक्शन वर्क उम्मीदवारनि तेज़ करे छॾिया। गुज़र रात GDA पारां पावर शो जो मुज़ाहिरो कंदे साबिक़ा तालका नाज़िम ख़ुदा बख़्श दर्स हाउस ते जलसो मुनक़द कयो वियो, जंहिंमें हज़ारनि जी तादाद में हुर्जमाइत समेत फंक्शनल लीग ऐं GDA जे हज़ारनि माण्हुनि शिरकत कई। जलसे खे ख़िताब कंदे पीर सैयद सदरुद्दीन शाह राशिदी चयो त सिंधड़ी जे जागी पाई सिंध जा बोझ पहिरियों गड़ा पुठियों गड़ा मुंहिंजा मारूड़ा जे जागी पिया त 8 तारीख़ इंशाअल्लाह तब्दीली जो ॾींहुं आहे। हिते हर शइ शहीदनि जे नाले ते घुरबी आहे त भुट्टो शहीद, मोहतरमा शहीद, वोट ॾियो। हाणे महिरबानी करे हिकिड़ी शइ ज़हन में रखो त तव्हां ज़िंदा आहियो, तव्हांजी औलाद ज़िंदा आहे, तव्हांजा बुज़ुर्ग ज़िंदा आहिनि, उन्हनि लाइ सोचो, उन्हनि लाइ तव्हां छा था करे सघो। इन वोट जी क़ीमत तव्हांखे अंदाज़ो कोन्हे छा आहे। हिकिड़ी पर्ची ज़रूरु आहे पर मुस्तक़बिल मटाए छॾींदी। सॼी सिंध जो हाल जेको आहे उहो तव्हां खां लिकियल कोन्हे। जंहिं पासे ॾिसो मोइंजो दड़ो जो नज़ारो थो नज़र अचे, ड्रेनेज तबाह, तालीम तबाह, अस्पतालूं तबाह, नौकरियुनि में मेरिट नथी मिले। जेके पढ़ियल लिखियल क़ाबिल नौजवान आहिनि उन्हनि खे पुठिते धिकियो थो वञे ऐं सिफ़ारिशनि खां 4 पैसा वठी नौकरी था ॾेई छॾनि। अहिड़े हिसाब सां कामोरनि खे तव्हां ॾिसो, 15 सालनि खां जेके कामोर आहिनि उहे सवाइ पैसे जी ट्रांसफर पोस्टिंग उन खां पोइ जेकी दफ़्तर में आहे 4 पैसा तव्हां खां वठी कमु था कनि। उन्हनि जो बि ॾोह कोन्हे छो त पैसा ॾेई था अचनि। इहो सॼो निज़ाम पाण खे मटिणो आहे। पाण वक़्तु घटि आहे ऐं मुक़ाबिलो सख़्तु आहे। इन मुक़ाबले में तव्हां बि बाबेली थियो त इन निज़ाम खे मटण में हिकु हिकु फर्द जेको हिते बीठो आहे ॿाहूं अलाह तव्हांखे 2 ॾिनियूं आहिनि। 2 माण्हू न गॾे वठो त आराम सां तव्हांजो कमु थी वेंदो। तो इहो तव्हांखे गुज़ारिश आहे त पीर साहिब पगारो GDA जो सरबराह आहे, गॾु हिन सां 6 जमायतुनि जो इतिहाद आहे। कुझु इलेक्टेबल्स आहिनि जेके सीटूं कढी सघनि था। त इहो माहौल एतिरो भलो ठही वियो आहे जंहिंमें असां इंशाअल्लाह अल्लाह चाहियो त सिंध में हुकूमत ज़रूरु ठाहींदासीं। उहा हुकूमत तव्हां माण्हुनि जी हूंदी, ग़रीबनि जी हूंदी। जलसे के नंद कुमार गोगलाणी, मोहम्मद खान जुणेजो, काज़ी शमसुद्दीन राजड़ ऐं हाजी ख़ुदा बख़्श दर्स बि पिणु ख़िताब कयो। इन मौक़े ते हुर्जमाइत जे मुरीदनि, अक़ीदतमंदनि ऐं मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।